नाज़रीन ख़बरें अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। खराटू रिपोर्ट सजाद हुसैन मंगी चेयरमैन आल पाकिस्तान पैरा वेट्स मुमताज़ अहमद शेख सदर सिंध पैरा वेटरनरी स्टाफ एसोसिएशन सिंध अब्बास खास कली मरकज़ी फ़नांस सेक्रेटरी जमील अहमद लगारी वज़ीर आला सिंध जे सूबाई सलाहकार लाइव स्टॉक सैद नजमी आलम सां बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट खे रोज़गार ॾियण जे लाइ मुलाक़ात कई। लाइव स्टॉक खाते में स्टॉक असिस्टेंट जी खोड़ खे जल्द पूरो कयो वेंदो, जंहिंसां एग्रीकल्चर ट्रेनिंग इंस्टीट्यूटनि मां 2 साला डिप्लोमा कोर्स कंदड़ स्टॉक असिस्टेंट खे रोज़गार मिलंदो। सूबाई सलाहकार लाइव स्टॉक सैद नजमी आलम जी वफ़द खे यकीन दियानी। ख़बर मूजिब आल पाकिस्तान पैरा वेट्स चेयरमैन जी क़ियादत में सदर सिपवा सिंध अब्बास खास खेली ऐं फ़नांस सेक्रेटरी जमील लगारी समेत वज़ीर आला जी सूबाई सलाहकार लाइव स्टॉक सैद नजमी आलम सां मुलाक़ात। लाइव स्टॉक खाते में केतिरनि ई सालनि खां स्टॉक असिस्टेंट जी अपॉइंटमेंट न थी सघी आहे, जॾहिं त स्टॉक असिस्टेंट हिकु टेक्निकल पोस्ट आहे जंहिंमें कमु सिंध जे मालदारनि जे जानवरनि खे वैक्सीन करे बीमारियुनि खां बचाइणु आहे। हिकु वेटरनरी डॉक्टर सां 2 स्टॉक असिस्टेंट हुजणु लाज़मी आहिनि।